अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनो ता ख़बर ॾियूं था त मंसूरा ॾे पर सईदाबाद जे नौजवान इनायतुल्लाह वलद मोहम्मद इस्माइल लाको ऐं कराची जना अस्पताल जी रहवासन नारी ज़रीना वलद मीर हसन लजवानी सां प्यार जो परणो करे छॾियो। जंहिंखां पोइ प्रेमी जोड़ो जान जे तहफ़ुज़ लाइ काज़ी अहमद में प्रेस क्लब जे साफ़े नाडो नारी ज़रीना लजवानी चयो त इनायतुल्लाह लाको कराची में होटल ते कमु कंदो हो, जिते असांजी मुलाक़ात थी ऐं असांजो पाण में मोहबत थी वई। जंहिंखां पोइ इनायतुल्लाह जा माइट मुंहिंजे माइटनि खां रिश्तो घुरियो, पर मुंहिंजे माइटनि साफ़ इनकार करे पियो। जंहिंखां पोइ असां मजबूरीअ में कोर्ट सबूरी में निकाह कयो आहे। मूं पंहिंजे मर्ज़ीअ सां शादी कई आहे ऐं हाणे मुंहिंजो पीउ ऐं माइट असांजे जान जा दुश्मन थी पिया आहिनि। इनायतुल्लाह लाको चयो त मां कराची में होटल ते मज़दूरी कंदो आहियां, उते ज़रीना लजवानी ईंदी हुई, मोहबत थी, माइटनि जे इनकार खां पोइ मजबूरी कोर्ट में शादी कई। ज़रीना जे माइटनि मुंहिंजे सौटनि अली गुल ऐं यासीन लाखो खे अगवा जो केस में गिरफ़्तार करायो आहे। असां IG सिंध ऐं वज़ीर सिंध ऐं आला इंतिज़ाम खे अपील था करियूं त असां पंहिंजे रज़ा ख़ुशी सां प्यार जो परणो आहे, असांजी जान खे ख़तरो आहे, तहफ़ुज़ फराहम करे वञे ऐं गिरफ़्तार माण्हुनि खे आज़ादु कयो वञे। असांखे तफ़रीक़ जी ज़रूरत आहे, मुंहिंजा माइट असांजा दुश्मन थी विया आहिनि। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरे ते हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।